अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ॾेखारियो आहे नौकोट में जेका मच कचहरी थी हुई, उन मच कचहरी जा मोर हींअर जेको आहे अलविदाई मुलाक़ात करे हिक ॿिए सां हालो वठी रहिया आहिनि। समूरा दोस्त तमामु ख़ुशि रुतबन दोस्त मच कचहरी मां निसार मलक मुंहिंजो शुक्रिया अदा करे संदसि महिरबानी थोरा सुहेल मलक आहे, ही अब्बास मलक आहे, ही अब्बास भाई, अब्बास रऊफ़ है, शकील भाई भी आहे। तव्हां अब्बास भाई जो नंढड़ो आहे। तव्हांखे ॾेखारींदा हलूं गॾु ई गॾु ही मोर कचहरी मच कचहरी जो मोर ऐं मेज़बान हाजी जनमो चांडियो ऐं हमाद जमाली साहब, डॉक्टर सुनील ऐं डॉक्टर खुशी साहब, हिन सां गॾु जमाली साहब, जमाली बिरादरान यानी तो ये ख़ालिद हुसैन जमाली साहब जिन पाण तशरीफ़ फरमा ऐं संदसि बिरादर जी कुझु माण्हू दोस्त जिन नालनि जी मूंखे नाहे ख़बर पर आहिनि जमाली साहब। ही ख़ुदि नंढड़ो जमाली आहे जेको मोबाइल ते वठे जीअं मच कचहरी जो मेज़बान हाजी जान कसमल जमाली सुहेल मलक असांजे चैनल सब्सक्राइब कंदा, महिरबानी।